कोटड़ी जे साइट वारे इलाइक़े में हिक ई वक़्त ॿिनि घरनि में मुबैना धाड़ो लॻो आहे। अणॼातल हथियारबंदनि अरशद आराई ऐं संदसि पुट जे घर में दाख़िल थी विया। हथियारबंदनि घर भातियुनि खे यरग़माल बणाए 7 तोला सोन, 9 लाख रुपया रोक ऐं ॿियो सामान ॿुहारे विया। मुतासिर शहरनि जो DIG हैदराबाद SSP जाम शुरू खान नोटिस वठण जो मुतालबो। अहम ख़बर मां सां शेयर करियां। कोटड़ी जे साइट वारे इलाइक़े में हिक ई वक़्त ॿिनि घरनि में मुबैना धाड़ो लॻो आहे। अणॼातल हथियारबंदनि अरशद आराई ऐं संदसि पुट जे घर में दाख़िल थिया। हथियारबंदनि घर भातियुनि खे यरग़माल बणाए 7 तोला सोन, 9 लाख रुपया रोक ऐं ॿियो सामान ॿुहारे विया। मुतासिर शहरनि जो DIG हैदराबाद ऐं SSP जाम शुरू खान नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो आहे। कोटड़ी जे साइट वारे इलाइक़े में हिक ई वक़्त ॿिनि घरनि में मुबैना धाड़ो लॻो आहे। अणॼातल हथियारबंदनि अरशद आराई ऐं संदसि पुट जे घर में दाख़िल थिया। हथियारबंदनि घर भातियुनि खे यरग़माल बणाए 7 तोला सोन, 9 लाख रुपया रोक ऐं ॿियो सामान ॿुहारे विया। मुतासिर शहरनि जो DIG हैदराबाद SSP जाम शुरू खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे।